नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु जेका शख़्सियत मौजूदु आहे उहा कंहिं बि तारुफ़ जी मोहताज कोन्हे। साईं पीर अशफाक जान सरंदी साहब, साबिक़ वाइस चेयरमैन ज़िले काउंसिल टनो मोहम्मद ख़ान ऐं सिंध पब्लिक पार्टी जा साईं सरवानन। ऐं असां साईं जिन खे पंहिंजे प्रोग्राम जे अंदरि अचण ते दिलि जी गहराइनि था भलीकार चवंदा। हिन वक़्तु जेको अमेरिका ऐं इज़राइल ऐं ईरान जी जेका जंग जेका हले पई, इन जा जेकी दुनिया जी जेका मईशत उन ते या माण्हुनि ते कहिड़ा असरात पवनि था? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सब खां पहिरीं तव्हांजी महिरबानी। तव्हां बिल्कुलु जेको सुवाल कयो आहे त इसराइल ऐं अमेरिका जो ख़ासि तौर ते हीअं जेका ईरान जी जंग ईरान सां, उनजा असरात यकीनन ख़ासि तौर ते इस्लामी जेके मुल्क आहिनि, असांजा एशिया जा ऐं इस्लामी मुल्क जेके सभई, त क़ुर शरीफ़ जो ई फ़ैसिलो आहे त यहूद ऐं निसारा इहे कॾहिं बि तव्हां मुस्लमाननि जा सॼण या ख़ैरख़्वाह कोन थींदा। त उन्हनि जो त इहो प्लान आहे त मुस्लिम मुल्क जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजो कमज़ोर करणु, उनखे पंहिंजे ज़ेर दस्त रखणु ऐं इस्लाम दुश्मनी हुननि जी आहे। पड़ोसी मुल्क ईरान सां ते जेको उन्हनि ज़ुल्म ऐं बरबतियो जेको हिकिड़ो उनखां मचाए छॾियो आहे, मासूम छोकिरियूं जे स्कूल ते, पोइ ईरान जो जेको सुप्रीम लीडर हो उनखे उन पंहिंजे मुल्क में पंहिंजे घर में किथां अची उनखे शहीद कयो अथनि। त उनजा यकीनन असरात ख़राबु निकिरंदा ऐं निकिरनि पिया। ऐं इहा खाना जंगी जे तरफ़ उनजो खाना जंगी न आहे। त असांखे मुस्लिम इन मौक़े ते जेके इस्लामी मुल्क आहिनि, मुस्लिम मुल्क आहिनि, उन्हनि में खे पाण खे इताद करणु घुरिजे ऐं हिननि जे अमेरिका जे नापाक जेके इरादा आहिनि या ऐं इसराइल जा, त उन्हनि खे नाकाम करण जे लाइ। सी तव्हांजे ख़्याल में इहे जेका टीं आलमी जंग आहे उनजी तरफ़ कोन था वञनि? टीं आलमी जंग ॾांहुं वञी रहिया आहिनि, जेके हालात जेके आहिनि होॾां वञी रहिया आहिनि। दुनिया जो जेको सूरत हाल आहे तमामु तशवीशनाक आहे, ख़ासि तौर ते इस्लामी मुल्कनि जे लाइ। साईं इहो फरमाईंदा त जेको इस्लामी मुल्क आहिनि उन्हनि जे पारां जेको इसराइल जी हिमायत करणु, अमेरिका जी हिमायत करणु ऐं ईरान खे सपोर्ट न करणु, इन जा मुस्तक़बिल जे अंदरि कहिड़ा असर थी सघंदा? छो हाणे इहो त वारो वारो करे वारी वारी करे सभिनी इस्लामी मुल्कनि ते ई फेरो ॾियनि पिया। इराक, लबनान, शाम, फ़लस्तीन, ईरान। त हाणे हीअ हिननि खे पोइ पाकिस्तान बि नज़र में आहे ऐं ॿिया ममालिक बि आहिनि। हिन खे जेके इस्लामी मुल्कनि में सभ खां जेको वॾे में वॾो जेको दुश्मन सम्झनि था या उनजो टारगेट आहे उहो असांजो मुल्क पाकिस्तान आहे। छो अलहमदिल्ला उहो एटमी कुवत बि आहे। त उन्हनि खे जीअं सवेर बि मूं चयो त इताद करणु घुरिजे ऐं हिन साज़िश खे नाकाम बनाइणु घुरिजे। साईं तव्हांजे ख़्याल में रूस बिला मशरूत जेका आहे उन ईरान जी सपोर्ट कई आहे, चाइना जेको आहे उहो अंदरून खाना ऐं सिफ़ारती तौर ते जेको आहे सपोर्ट करे पियो, इन सपोर्ट करण खां पोइ अमेरिका ने जंग जे अंदरां निकिरी भॼी ईंदो या को वधीक में का डेवलपमेंट थी सघे थी? जेसि ताईं रूस ऐं चाइना आहे त इहे ख़ुदि एटमी ताक़तूं आहिनि ऐं उन्हनि जा बि मफ़ादात आहिनि। त जीअं हिकिड़ो ग्रुप ठहियल आहिनि, त हिकिड़ो ग्रुप ॿ जेके सुपर ताक़तूं आहिनि, सुपर ताक़तूं त काफ़ी आहिनि, पर ख़ासि तौर ते ॿ जेकी चाइना आहे, रूस ऐं अमेरिका आहे। त इन जा का ब्लॉक ठहियल आहिनि। हिकिड़ा मुल्क जेके आहिनि चाइना ऐं रूस जे ब्लॉक में अचनि था, हिकिड़ा अमेरिका जे ब्लॉक में अचनि था। त ईरान हमेशह रूस सां चाइना सां इलाक़ में रहियो आहे। त उहे जंहिं सपोर्ट कनि था त ईरान खे काफ़ी मदद मिलंदी ऐं अमेरिका इंशा ताला पंहिंजा पेर ढाईंदो ऐं उनखे शिकस्त नसीब थींदी इंशा ताला। ऐं असां सलाम था करियूं ईरानी हुकूमत खे, ईरान जी अवाम खे, ख़राज तहसीन था पेश करियूं जेको हेॾी वॾे सुपर पावर्स जेके मुल्क आहिनि उन्हनि खे फेस पिया कनि, उन्हनि सां खे मुंहुं पिया ॾियनि। या ईमान जी ताक़त आहे
जेको हुन सां मुक़ाबिलो पिया कनि। केवड़ा हींअर अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जेको आहे इन जे अंदरि जेको आहे हिकिड़ो दहशतगर्दी वारे मैटर ते जेको आहे सो हिकिड़ो मतिलबु जंग बि हली रही आहे, तकरार बि हली रहियो आहे। त इन्हनि ॿिन्ही मुल्कनि जे विच जे अंदरि को सीज़ फायर कराइण जे लाइ या इन्हनि खे को ट्याखली कराइण जे लाइ केर बि मतिलबु त मुल्क तयारु आहे या न आहे, या इन जो सॉल्यूशन तव्हांजी नज़र में कहिड़ो हुअणु घुरिजे? हाणे त वॾे पैमाने जा मामला आहिनि ऐं सिक्योरिटी मामला आहिनि ऐं या छा चइजे त बैरूनी पॉलिसियूं आहिनि असांजी हुकूमत जूं या असांजी जेके इदारा आहिनि उहे इनखे बहितर सम्झनि था। बाक़ी टियाकरी जे लाइ जीअं असां वटि हिकिड़ी शख़्सियत आहे, पार्टी बि आहे ऐं हुनजो काफ़ी असर रसूख़ आहे पाकिस्तान में त ईअं आहे जीअं मौलाना फज़ल रहमान साहिबु, ऐं अफ़गानिस्तान में बि उनजो काफ़ी असरु आहे। त उन टियाकरी जे लाइ पेशकश मुंहिंजे ख़्याल में कई आहे ऐं ॿिए कंहिं मुल्क जी मुंहिंजे इल्म में कोन आयो आहे, थी सघे थो कंहिं कई हुजे। पाड़ेसरी मुल्कनि जी ॻाल्हि तव्हां कई त पाड़ेसरी मुल्कनि जे अंदरि असांजो भारत बि आहे, पर भारत जेको आहे सो पाकिस्तान सां गुज़िरियल 74 सालनि खां जेका दुश्मनी रखंदो अचे पियो ऐं केतिरियूं जंगूं कयूं, हींअर बि जेको हुनखे इबरतनाक शिकस्त मिली ऐं चवनि था त अफ़गानिस्तान जे अंदरि बि जेको आहे सो हुनजा मतिलबु त इहे सबूत आहिनि त उन्हनि खे उहो सहूलियतकारी करे पियो त उन्हनि जे रवैये जे अंदरि तब्दीली जेका आहे सो न पई अचे ऐं उते एक्सट्रीमिज़म ऐं एंटी मुस्लिम जेको आहे सो दुश्मनी जेका आहे सो वॾे पैमाने ते वधे पई। तव्हांजे ख़्याल में इहो जेको आहे मुस्लमान सां थींदड़ जेको ज़ुल्म आहे, ख़ासि तौर ते इंडिया जे अंदरि मोदी सरकार जे अंदरि, इनखे कहिड़े नमूने सां मतिलबु त इन जो ख़ात्मो थी सघे थो? यानी इहो इंडिया जी त पाकिस्तान सां शुरू खां वठी हिकिड़ी दुश्मनी आहे। सिर्फ़ु सरहदुनि ते जो मामला कोन्हनि, ही मज़हबी बि आहे। ख़ुदि उते हिंदुस्तान जा जेके मुस्लमान आहिनि उन्हनि ते बि वॾो ज़ुल्म उते बर्पा आहे। हालांकि असां शुक्र कयूं था त असांजे अलहमदिल्ला असांजे मुल्क में ग़ैर मुस्लिम सां या अक़लियत जेका आहे उन खे बिल्कुलु तहफ़ुज़ आहे, उहा असांजे पाकिस्तान जा बराबरि जा शहरी आहिनि। बाक़ी हिंदुस्तान में उते जी जेका अक़लियत या जेके मुस्लमान आहिनि उन्हनि खे उहो बराबरी जा हक़ न आहिनि ॾिनल, न उनखे बराबरी जे बुनियाद ते उन्हनि खे पंहिंजो मुल्क पंहिंजो हिंदुस्तानी सम्झो थो वञे या उनखे उहे हक़ ॾिना था वञनि। बाक़ी इहा कीअं ख़तमु थिए त इहा हिकिड़ी मज़हबी दुश्मनी आहे। हा त हाणे इहा ख़तमु थियण ॾाढी ॾुखी आहे ऐं ॿिया जेके ताक़तवर मुल्क आहिनि उहे बि विढ़ाइणु चाहींदा आहिनि त उनजे बि ॿिनि खे विढ़ाए हुकूमत करणु त उहे जेके दुनिया में आलमी ताक़त आहे, अमेरिका आहे या पोइ ॿियूं जेके ताक़तूं आहिनि उहे बि किन मुल्कनि जो पाण में सुलह या उते अमन उहे कोन था ॾिसणु चाहिनि। इहे सबब बि आहिनि। अलहमदिल्ला असां मुतमिन आहियूं पंहिंजे मुल्क जी जेका आर्मी आहे पाकिस्तानी असांजी जेका फ़ौज आहे अलहमदिल्ला उहा हर वक़्तु हर मुक़ाबले जे लाइ तयारु आहे ऐं हींअर उहा असांजी अज़ीम फ़ौज आहे, दुनिया जे मुल्कनि में अज़ीम फ़ौज आहे ऐं असां मुतमिन आहियूं। असां पंहिंजो त इंशा ताला असांजे मुल्क खे कॾहिं बि केरु उनजो वार विंगो कोन करे सघंदो। 3 हफ़्तनि जी जेका जंग थी आहे, 3 हफ़्तनि जी जंग जी सूरत जे अंदरि आलमी मंडी जे अंदरि तेल जूं जेकी क़ीमतूं आहिनि से डबल जेकी आहिनि से थी वियूं आहिनि, जंहिंजो असरात जेके आहिनि पूरी दुनिया ते बिलख़ुसूस पाकिस्तान जहिड़ो जेको आहे को मुआशी तौर ते तरक़ी पज़ीर जेको मुल्क आहे उन ते पंहिंजा वॾा असरात पिया आहिनि। जेकॾहिं पेट्रोल जी इहे क़ीमतूं अहिड़ी तरह सां जेके वधंदियूं रहियूं त पोइ आम माण्हू जो छा हाल थींदो? पर इन जंग सां त बिल्कुलु तेल जी क़ीमतुनि ते सॼी दुनिया में असरु थोरो घणो पियो आहे ऐं पवंदो, पर एतिरो असरु कोन पियो आहे जेतिरो असांजे मुल्क में असरु पियो आहे। ऐं हिकदमि में एॾो पेट्रोल महांगो करे छॾणु ऐं अॻूणो रखियलु ज़ख़ीरो वरी उहो ई महांगो करणु त इहा तशवीशनाक आहे। ज़ाहिर जॾहिं पेट्रोल महांगो थिए थो त हर शइ महांगी थिए थी ऐं महांगाई वधे थी त ऐं ईरान त उनजो पंहिंजो पेट्रोल काफ़ी उहो मुल्क में आहे, उन सां उन कई ज़रिया आहिनि ऐं ज़ख़ीरा बि आहिनि त ॿिया जेके एशिया जा या इस्लामी मुल्क जेके आहिनि त उन्हनि में बि हिन अमेरिका जी नज़र बि इन पेट्रोल ते ई आहे, पेट्रोल ते ई उनजी नज़र आहे। त
ज़ाहिर असरु पवंदो, पर हाणे इन खे माण्हू छा थो करे सघे, छा कंदो। अॻे अक़वाम मुतहदा इन्हनि दुनिया जे सभिनी मुल्कनि जे नुमाइंदगी अक़वाम मुतहदा करे थी, त इहे आलमी जेके मामला आहिनि या मसइला आहिनि त उहे इन्हनि शयुनि खे हल करे सघे थी, पर उहा बि बेअसर आहे। उहा बि बेअसर आहे, न त इहे मामला त उते खणी वञिबा आहिनि जेके मुल्कनि जा आहिनि सॼी दुनिया जे, ऐं उते डिस्कस थींदा आहिनि, उन जा मसइला हल उते ई थींदा आहिनि, ऐं उते हर मुल्क जो नुमाइंदा बि वेठा आहिनि, त उहे पंहिंजूं शिकवा शिकायतूं मसइला मामला, पर उहा बि उनजे अमेरिका जे असर आहे, त उते बि उन जी क़रारदातूं या उन जा जेके हितां हुकुम जारी थियनि था उन ते अमल कोन थो थिए। असांजी आख़िरी सवाल तव्हां खां पुछंदासीं। हींअर मालूम थियो त सिंध गवर्नमेंट जेको आहे सो लोकल गवर्नमेंट जेको आहे एक्ट आहे उनजे अंदरि कुझु अहिड़ी तरमीम कयूं आहिनि त 2027 जे अंदरि जेको आहे लोकल गवर्नमेंट जो जेको मुदो ख़तमु थींदो, मुदे ख़तमु थियण खां पोइ चेयरमैन ऐं काउंसल्स जेके आहिनि से मतिलबु त ख़तमु थी वेंदियूं, पर ॿुधण में आयो आहे त हुननि गवर्नमेंट जेको आंदो आहे जेको नओं कानून उनजे तहत त काउंसल्स ख़तमु थी वेंदियूं, पर जेको चेयरमैन आहे उहो मौजूदु रहंदा। जेकॾहिं इहे चेयरमैन मौजूदु रहनि था त छा हिन जो मतिलबु इहो कोन्हे त गवर्नमेंट ॿी बल्दियाती इलेक्शन कराइण खां भॼे पई या पंहिंजनि माण्हुनि साॻियुनि खे वरी रखे करे इन खे अञा ईंघाइणु घुरे थी। बहरहाल इहा असां बि पढ़ियो ऐं ॿुधो आहे त वरी नई इलेक्शन ताईं साॻिया ई चेयरमैन जेके आहिनि, ख़ासि तौर ते चेयरमैन जेके आहिनि उहे रहंदा, त इन शइ जी आउं बि ताईद कंदुसि त मुदो ख़तमु थियण खां पोइ उसूल त पहिरीं इहो त बर वक़्तु इलेक्शनूं कराए छॾिजनि, पर असांजी आम तरह सां जेके असांजी सिंध हुकूमत आहे उहा बल्दियाती इलेक्शन खां पासो कंदी आहे, उहा तमामु घणो पासो कंदी आहे, ऐं वरी हिकिड़ी इलेक्शन जो मुदो ख़तमु थींदो त ॿी इलेक्शन कराइण ताईं ॿ टे साल एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करे छॾींदा आहिनि जेके सियासी बुनियादनि ते हूंदा आहिनि, ऐं उहे बि निज़ाम हलाईंदा आहिनि। त हीअ जे उन जाइ ते जेकॾहिं एडमिनिस्ट्रेटर वरी अचनि उहे अची वरी पंहिंजूं काउंसलूं संभालीनि, त उन जाइ ते जेके चूंडियल नुमाइंदा ई आहिनि पोइ भले हुननि जो वक़्तु खणी ख़तमु थी वियो हुजे मुदो, पर उहे ई जेकॾहिं हलाइनि था त हुन एडमिनिस्ट्रेटर्स खां 10 दफ़ा बहितर आहे। ऐं बाक़ी हुकूमत इन खां अवॉइड पई करे इलेक्शननि खां, इहो नियत ते शक असां नथा करे सघूं, उन नियत जी असांखे ख़बर कोन्हे, त बाक़ी इहो जे साॻिया चेयरमैन रहनि था त इहो बहितर अमल आहे, एडमिनिस्ट्रेटर खां बहितर आहे, वरी महिरबानी अवामी नुमाइंदा आहिनि। वरी महिरबानी साईं। नाज़रीन, तव्हां साईं अशफाक जान सरंदी जूं ॻाल्हियूं जेके आहिनि, क़ीमती ॻाल्हियूं ऐं क़ीमती राय जो तजियो जेको आहे सो मुख़्तलिफ़ इंटरनेशनल ऐं नेशनल लेवल जी जेकी मामलात आहिनि उन ते तव्हां ॿुधो। ईंदड़ प्रोग्राम ताईं रशीद सुमरे खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिंध सलामत।